रब पांजी मर्ज़ीअ ते बनायो, नूह पांजी मर्ज़ीअ ते, शीस पांजी मर्ज़ीअ ते 1,24,000 कमो पेश नबी आया। रब करीम पांजी मर्ज़ीअ ते ठाया, पर महबूब खे अल्लाह ताला महबूब जी रज़ा ते ठायो। कियां बनाया ओ मुंहिंजा मालिक पुछा कई थई त मां महबूब खे वारनि खां वठी पेरनि ताईं नूर ई नूर बना, उनको खुदा ने उनकी मर्जी से बनाया है, उनको खुदा ने मर्जी से बना। दूर पे नंदरानी लेकिन मेरे आका को अर्श पे बुलाया, लेकिन मेरे अश्क जा मोदी का गाना बुझना, लेकिन मेरे आका को अर्श पे बुलाया, दो जहां के मालिक का, दो जहां के महबूब जो शान हुई दस्तगीर जी करामत तोखे हथ मथे ताईं भेज दस्तगीर जो नारो, हथ मथे करे रड़ करे भेज दस्तगीर जो नारो। मालिक जेको भेज दस्तगीर जो ॾाढा नारो है उनखे जल्दी बग़दाद जो दीदार न मिलियो। दस्तगीर जियो सुनो अली मोमिन ऐं मुनाफिक जी पहचान आहे न, ऐं कचे ऐं पके सुनी जी ईअं दस्तगीर पहचान आहे। कादरी तारीख वारो माजीपुर वारा ॾाढा सुभाणे अल्लाह था चओ, असांजे कादरी तारीख वारा बि रंग लगाए छॾियो। कश्मीर फसे इहो कंदो ॾाढा जो सुभाणे अल्लाह। अल्लाह ताला तव्हां असां सभिनि खे दस्तगीर जो दीवानो बनाए। दस्तगीर जो फरमान आहे, जेकॾहिं इहो फरमान सचो न हुजे त सैयद खे हथ न ॾिजां। दस्तगीर थो फरमाए जेको मां दस्तगीर सां बुग़्ज़ थो रखे उनजी ज़ाहिर बातिन इज़त महफूज़ न हूंदी। जेको मां दस्तगीर सां दिली प्यार थो करे उनजे इज़त जो सामिन मां पीर जो दस्तगीर जा मुरीद तू बिना लोडियो घुमंदो कर। तू धड़को आहे निंदड़ को दवा जेको बेपीरो आहे ॾाढा न जाओ। तू असां कामिल मुर्शिद आहियूं छो जो दस्तगीर थो फरमाए। हाणे मुर्शिद जो फरमान जेतिरो वणई जेतिरी मुर्शिद जी टेक वणई ओतिरो सुभाणे अल्लाह ते जा। दस्तगीर थो फरमाए मुंहिंजो मुरीद ओला में हुजे मां मोफर में हुजां, मुंहिंजे मुरीद ते मुश्किल अचे राव करे मुरीद सॾ करे मां दस्तगीर ढक न ॾियां त दस्तगीर दम दम दस्तगीर 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 हथ मथा करे भेज दस्तगीर जो नाम। पोइ असां सुनी निंदर खां थोरा ई आहियूं।
असांजो मुर्शिदनि जो मुर्शिद वेठो आहे कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ले वली अल्लाह हर वली जे गर्दन ते मां दस्तगीर जो कदम आना चाहे नक्शबंदी हुजे चाहे सौरवर्दी हुजे चाहे चिश्ती हुजे इनमें हुक्म कुल्ले वली अल्लाह कुल वलियन ते पर ये तवज्जो करा दस्तगीर जॾहिं वलियन जी ॻाल्हि आई कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ले वली हर वली जे गर्दन ते मां दस्तगीर जो कदम ॾाढा सुभान अल्लाह वलियन ते कदम ठीक आहे हाणे मुरीदनि जो जॾहिं ज़िक्र आयो इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द मुरीद जे मथां हथ या जे ज़मीन जे मथां आसमान मुरीद हथ मथां आहे त पोइ घबराए जे ज़मीन जे मथां आसमान आहे शिकारपुर वारी सखर वारी ज़मीन जे मथां असांजी खैरपुर वारी जे मथां उते भी आहे हैदराबाद कराची इस्लामाबाद लंदन में अमेरिका में फ्रांस में अफ्रीका में दस्तगीर फरमाए जिथे ज़मीन उते आसमान जाते मां दस्तगीर जो मुरीद मां मुर्शिद वाह सुभान मुर्शिद जो हथ मुर्शिद हथ वलियन जे मथां छा आहे वलियन जे मथां मुरीदनि जे मथां मुंहिंजा सोचण लॻो त मक़ाम छा आहे वलियन जो मक़ाम त आला आहे उन्हनि ते कदम मुरीदनि गुनाहगारनि ते हथ कामिलनि ते कदम गुनाहगारनि ते हथ ॻाल्हि छा आहे दस्तगीर थो फरमाए कंहिं वलीअ जे कॾहिं हज़ारे मुरीद कंहिं वलीअ जे कॾहिं लख मुरीद कंहिंजे कॾहिं किरोड़े मुरीद इहो ई त मां दस्तगीर जो शान आहे जंहिंजे कॾहिं किरोड़े हुजनि उन्हनि जा कदम दस्तगीर जो कदम सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो हथ मथे में भेज दस्तगीर जो नालो घर में मीलाद हुजे त घर में यारी भी हुजे यारी बारी जन्नतूं जी कई आहे रिज़्क़ में बरकत तनजे पई आहे परां पजूणा हे लॻूणा आईंदी छो न थींदा अमीर तालिब माण्हू जो हथ मथे करे हिकु दफ़ो भेज दस्तगीर जो नालो इहो ठकल नालो न दिल वारी रड़कंद में हिकिड़ो शहर दस्तगीर जो पढ़ाओ हिकिड़ो शहर ॿुधो आहे इहो तयारु वेठो सही आहे मूंसां गॾु मां बि थकिजी पियो इहो बि थकिजी पियो हाणे गॾु सही आहे हिकिड़ो शहर ॾाढा जो सुभान अल्लाह हिकिड़ी दस्तगीर जी करामत हले न दस्तगीर जी ख़बर न आहे त तुंहिंजे प्रोग्राम जो शेड्यूल छा हूंदो आहे सॼी राति तुंहिंजे इश्क मां कोन पुॼी सघंदा अलाह तुंहिंखे ख़ुशि रखे सुबुह जी निमाज़ ताईं रब खे अञा सुभाणे 4 प्रोग्राम ॿिया बि खणा इंशाअल्लाह ताला वरी तूं ॾेगियूं चाढ़ीं त पोइ वरी उते ग़ुलामी ॾींदासीं ॾाढा जो सुभान अल्लाह दस्तगीर दस्तगीर इन जे करे त कुर्बान दस्तगीर जे मक़ाम तां हर वलियन दस्तगीर जे अॻियां गर्दन झुकाया मत कोई चवे त दुनिया जो शख्स यार दस्तगीर जो मुरीद जो दस्तगीर जो कदम अॻे न वलियन ते हो हाणे न आहे छो दस्तगीर जो फिर कदम दियो जा दस्तगीर जो फरमान
त ॿियनि जा पखी ॿोले ॿोले ख़तम थी वेंदा, मां दस्तगीर जे ज़िक्र जो पखी क़यामत ताईं ॿोलींदो। छो जो वलीअनि जो सरदार भेजी दस्तगीर ये करामतों इलाही पेश अची वियो जिनका शे थाल भरजी अचे वो चवे मूंखे बयान कर, वो चवे मूंखे बयान कर। सुभान अल्लाह तो हिकिड़ी तो बयान कयूं। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिले, अरे अल्लाह वाले जो अल्लाह से मिला देते हैं। अल्लाह अल्लाह जो सुभान अल्लाह कुर्बान वञा पीरनि जी पीर दस्तगीर जे मक़ाम तां। हिकिड़ी औरत आहे जेके पुट जी औलाद कान्हे, रोई रोई करे मुझे पीरनि जी पीर दस्तगीर जे दर ते आई आ।